समझी है जो प्रेमियों असांजी हिकु नंबर जी अच्छा तो प्रेमियों आज रवदास महाराज जे तुगाल बुधो कि रवदास हथ जो गंगा ॿाहिरि न कढे त पोइ छा मोटा आहे खणी अच चओ श्री राम प्रेमियों इहे कर जंहिंमहिल संत ॿुधाए जेको हाणे हिन सां मथो हणंदा या मुंहिंजो प्रेमी पागल प्रेमी आहे इंतज़ार थी करे टेबल ते रवदास महाराज जेके भाई मथां उथी लियो जेको चयो ठीकु आहे अॼु संत हलनि था रवदास जो मोकिलाए संतनि जो टोलो रवानो देवी काथे पहुता बंदि कंदा कंदा मारींदा काथे आया हरिद्वार से आया हरिद्वार से जब पहुता बस धर्मशाला में कपड़ा रखी सिद्धो आया न जाते गंगा बापा गंगा पे अची करे ऐं हर जे बोल पे अची करे गंगा से पानी अंदर जय श्री राम सही गंगा से जय गंगे सोनो कंगन ॾिसी करे वायड़ो थी हिकदमि कंगन करे खी इथे दो कोठो ते रहंदा अञा छा कयो संत उहो कंगन खणी करे ॿधई वरी बि साॻी धोती ॿधी करे बस बस मिंटनि जूं सफ़ाई ॿ टे ट्रिबियूं ॾेई निकितो ॿाहिरि संतनि खे चई भाई हलो जल्दी मां भूख लॻी आहे सभई आया ते पहुता कंगन करे संतन खे चए भाई हे ॾिसो था अरे हे ॾिसो साधो हे ॾिसो था वोट मां इहो चई हाणे कंगन हिकिड़ो ॾेई त बस संतर खां वठंदसि जो प्रेमियों हे कंगन ॾाढो आंदे मोटी बुनियादी मोटी बंदी से तोड़ो सुनो कोई ना
जुतियूं वेठो कंदे उते अची पहुता ये वॾा ई पहुता रौदा ज़रूर खाधो है अरे जेके मोहन की माते वजनो जेके माता गंगा से विया अरे मुझे माता जो दर्शन करे रौदा उथियो वो जुतियूं वध में छॾे रौदा जोड़ियो अची संतन खे नमस्कार कयो ओ मुंहिंजा साईं मुंहिंजा मालिक ओ मुंहिंजा रौदा प्रेमियो जंहिंमहिल संतन ॾिठो रौदा तो हथ जोड़े इन्हनि खे भई हथ जोड़ण जहिड़ो करो असीं त पाबंदी आहियूं असांजो जनम ई अजायो हथ त रौदास खे जोड़णु खपनि रौदास तो असांखे जोड़े हथ रौदास में कमु बि असांजो आहे जे वरी हिन हथ जोड़ियाऊं असां ॻाल्हि सची कई हुन मार ॾिनो छो थी वियो प्रेमियो अॼु रौदास खे हथ जोड़े चऊं था रौदास तूं हथ न जोड़ तूं भाई भॻत जेतिरो मुंहिंजी माता गंगा सनानु करे आयो या करे आयासीं की माता गंगा खुशी या खुशी छो नथी की माता गंगा प्रसाद वरितो या रखो ये को खुशी